माज़ीअ खे यादि कंदे मां कुतनि खे कीअं विसारे सघां थो। मूंखे सात ॿेले जो उहो उदास ॿाओ यादि आहे जेको कुते सां रहंदो हो। मेलो लॻल न हुजे त सात ॿेलो ईअं लॻंदो आहे जीअं वाक़ई ॿेलो हुजे। ॿेले में माण्हुनि जो मेलो न लॻंदो हुजे त ॿेलो वणनि जो मेलो हूंदो आहे। हाई स्कूल जे ज़माने में मां पंहिंजे दोस्त मोहन सां स्कूल मां भॼी सात ॿेले वियो हुअसि। मोहन जे करे सात ॿेले में दाख़िल थियण वक़्तु मूंखां कॾहिं मज़हब न पुछियो वियो। मज़हब इंसाननि जूं शिकिलियूं फेरे छॾे थो। मज़हब पुछण खां सवाइ परियां ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहो कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखे थो। इंसान मज़हब खे पाण ते सवार करे थो ऐं पोइ मज़हब जहिड़ो नज़र अचे थो। मुंहिंजो दोस्त मोहन हिंदू हो, उन करे मां हिंदू जहिड़ो हुअसि। ॿेड़ीअ ते जॾहिं सात ॿेले पहुचंदा हुआसीं त वाव ते रगा पिपल जा वण ऐं बड़ जा सुकल पन पिया उॾामंदा हुआ। हिकु ॿाओ कुते सां गॾु संगमरमर जे मंदर ॿाहिरां थल्हे ते वेठल हूंदो हो। मूं अहिड़ो शांति ऐं ख़ामोश कुतो किथे न ॾिठो हो। जेकॾहिं कुतनि खे न छेड़ियो वञे त कुतनि जा ईंदड़ नसुल गूंगा पैदा थियनि। कुते खे केतिरियूं ई शयूं न वणंदियूं आहिनि ऐं हू भौंकण लॻंदो आहे। उख ते कुतो एतिरो छितो थी पवंदो आहे जो उहो भौंकी पंहिंजी टंग में चक विझंदो आहे। ॿाओ कुते खे ड्रओ ते मानी ॾींदो हो ऐं शहर जा हिंदू सेठ ॿाए खे ड्रओ ते मानी ॾींदा हुआ। ड्रओ ऐं सांत कुते ऐं माण्हू खे अमन पसंदि बणाइनि था। मूं ॾिठो ॿाए जी उन कुते खे लूझ न हुई, पुछ लोॾे अहमियत हासिल करण जी ख़्वाहिश न हुई। उहो ॿाए जी भक में वेठो हूंदो हुयो ऐं ॿाओ उन जी ॿोली सम्झंदो हो। कुतनि जो को बि मज़हब न हूंदो आहे, लिबास ऐं सक़ाफ़त न आहे। कुतो बसि कुतो आहे। उहो कुतनि खां वधीक इंसान सां प्यारु कंदो आहे ऐं उन्हनि सां प्यारु कंदो आहे जिन सां इंसान प्यारु करे थो। ॿाओ मूर्तियुनि सां प्यारु कंदो हो। कुतो कॾहिं ज़बान सां मूर्ति जो मुंहुं चटींदो हो त ॿाओ उन खे ईअं करण खां मना कंदो हो, छो जो आख़िर उहो कुतो हो। मोहन ऐं मां ॿाए खां मूर्तियुनि बाबति सवाल कंदा हुआसीं ऐं ॿाओ हर मूर्ति जो किसो ॿुधाईंदो हुयो। मुंहिंजे सवालनि ते थोरो शक सां ॾिसंदो हुयो ऐं पुछंदो हुयो त छोकिरा मुस्लमान त नाहीं। मां खिली ॻाल्हि लवाए वेंदो हुयसि ऐं कुतो सुघी सम्झी वेंदो हो त मुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे। हर मज़हब खे पंहिंजी बुए आहे। कुते जी हस माण्हू में समायल आहे। मूंखे पंहिंजे हिंदू दोस्तनि मां पंडितनि जी बुए ईंदी आहे। हिकु ईसाई बि क्लास में हूंदो हो। जीअं त ईसाई भंगी हूंदा आहिनि, उन करे संदसि जिस्म मां सड़ियल फुलनि जहिड़ी बुई ईंदी हुई। इंसान वेहिजी वेहिजी थकिजी पवे थो, उन जे जिस्म जी बुए ख़तमु नथी थिए। कॾहिं लॻंदो आहे माण्हू किचिरे मां ठहियलु आहे। उहो ई सबबु आहे जो किचिरो साड़ियो वञे थो या दफ़न कयो वञे थो। मां सोचींदो हुअसि त जेकॾहिं शहर में कंहिंखे कुतो चक पाए त सावनि मिर्चनि खां वधीक इलाजु उहो आहे त उन शख़्स खे साध ॿेले वठी उन ॿाए जे कुते खां चक पाराइजे। कुते जे असर खे कुतो ई ख़तमु करे सघे थो। साध ॿेले जा मोर ऐं बखर जा चोर मशहूरु आहिनि। साध ॿेले जे साम्हूं बखर जो क़िलो एॾो ढथल न हो। ॾींहंनि उन अंदरि खंडर महफ़ूज़ हुआ। इमारतुनि खां वधीक इमारतुनि जा खंडर वधीक महफ़ूज़ हूंदा आहिनि, छो जो खंडरनि जी हिफ़ाज़त कई वञे थी। जेकॾहिं खंडरनि जी हिफ़ाज़त न कई वञे त खंडरनि जी जाइ ते नयूं इमारतूं वॾिजी वञनि थियूं ऐं उन्हनि खे खंडर बणिजण लाइ केतिरा ई साल इंतज़ारु करिणो पवे थो। बखर जे क़िले में हाणे चोर न आहिनि, छो जो मूंखे कॾहिं उते को कुतो नज़र न आयो। चोर कुतनि जो रिज़्क़ हूंदा आहिनि। जेकॾहिं चोर चोरी करणु छॾे ॾियनि त कुता बेरोज़गार थी वञनि था। साध ॿेले ऐं बखर जे विच ते विशाल सिंधू ॾिसी उहे गुलर यादि कंदो आहियां जिन खे असां पाड़े जा ॿार पाण सां गॾु वठी
धोबी घाट ते ईंदा हुआसीं, सभु तरंदा हुआ, मां कॾहिं तरणु न सिखियो हुअसि। गुलरनि खे ॿार पाण सां गॾु खणी थोरो परियां वञी पाणी में छॾींदा हुआ त पेर हणंदा किनारे ते पहुचंदा हुआ। सोचींदो हुअसि उन्हनि गुलरनि खे तरणु कंहिं सेखारियो। दरअसल तरणु असां में हिकु किरदारु जीअं पहिरियों ई मौजूदु हूंदो आहे। जॾहिं तरणु शुरू कंदा आहियूं त उहो किरदारु हरकत में अची वेंदो आहे, पर मुंहिंजो अंदरु अहिड़े किरदार खां ख़ाली हो, जंहिं करे कॾहिं मां तरी न सघियसि। मुंहिंजे अहिड़े वीचार ते हिकु दोस्त ॿुधायो त कुता पाणी खां डिॼंदा आहिनि, उन करे कुते जे अंदर जो ख़ौफ़ उन्हनि खे तरणु सेखारींदो आहे। मूं वटि पाणी जो ख़ौफ़ न हो, सिंधूअ जो पाणी वणंदो हो, शायदि उन करे कॾहिं तरी न सघियसि, पर सिंधू ख़ौफ़ जो सबबु बि हुयो। मूं हिकु धनार खे ॿुॾंदे ॾिठो हो, जेको मेहुनि जे घेड़ वटि हिकु मेंहिं खे विच सीर मां बचाईंदे पाण लुढ़ी वियो हो। पाणी पाणी आहे, उहो कीअं बि हुजे पाण जहिड़ो आहे। को बि मादो पाणी जहिड़ो नथो थी सघे। पाणी पाण हर शइ जहिड़ो थी वेंदो आहे। मां अमड़ जी भिक में वेठल हुअसि, जीअं उन मूं में कपह भरे सिबी ठाहियो हुजे। नंढड़ा भाइर चाॿी जे गुॾनि जे आंगण में पिया विकूं खणंदा हुया। घिटी में लथदार ॿार हूंदा हुया, जेकी मिटी ऐं फूकणा उॾारींदा हुआ। ॾींहंनि में ख़ानदानी मनसूबाबंदी जे फूकणनि जो विकिरो तमामु घणो हूंदो हो। बसि माण्हुनि खे उहा ई ख़बर हुई त उन्हनि में हवा ऐं गैस भरे उॾारियो वेंदो आहे। सॼी घिटी जा ॿार अछनि फूकणनि सां खेॾंदा हुआ, ऐं उहो ॿारनि जो फूकणनि खां इंतकाम हूंदो हुयो, छो जो उहे फूकणा ॿारनि खे रोकण लाइ ठाहिया वेंदा हुया, ऐं ॿार पैदा थिए उन्हनि फूकणनि खां इंतकाम वठंदा हुआ। शाही बाज़ार में बाबे जे कपिड़े जो दुकानु हो। मां स्कूल खां अची मानी खाई बाबे ॾे मानी जी टिफ़िन खणी वेंदो हुयसि। घर खां निकिरी बैरेज रोड ते ईंदो हुअसि त हिकु कुतो कढ लॻंदो हो। उन कुते खे ख़बर हूंदी हुई त टिफ़िन में मानी आहे। मां उन कुते खे हकलू पियो ॾींदो हुअसि, पर कुतो सफ़ा न मुड़ंदो हो। उहो बाज़ार ताईं कढी ईंदो हो। जॾहिं दुकान ते पहुची टिफ़िन बाबे खे ॾींदो हुअसि ऐं उहो खोले मानी खाईंदो हो त गभो भञी कुते ॾे उछलाईंदो हो। कुतो उहो गभो खाई वापसि मोटी वेंदो हो। पाण खे महफ़ूज़ रखण लाइ गभो उछलाइण पवे थो, बाबो चवंदो हो। बाज़ार में सिंधी मेंबरनि जा 5 दुकान हुआ। पूरो मार्केट हिंदुस्तान खां आयलनि हवाले हुयो। मूं बाबे जी ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻायो त जीअं सिंधी मेंबर हिंदुस्तान खां आयल माण्हुनि जे रहमो करम ते हुजनि। पैसे जी सीड़प सिंधियुनि वटि सफ़ा न हुई। उन्हनि जा दुकान ख़ाली हूंदा हुआ, सवाइ अंगोछनि ऐं पटकनि जे। जॾहिं त हिंदुस्तान खां आयलनि वटि पैसे जी सीड़प हुई ऐं मुफ़्त जा दुकान हुआ। उन्हनि जा दुकान छितियुनि ताईं कपिड़नि जी ताकियनि सां सथियल हूंदा हुआ। हिकिड़ियूं ॻंढिड़ियूं भरबियूं हुयूं त ॿियूं ॻंढिड़ियूं खुलंदियूं हुयूं। बाबो कुते अॻियां गिरह ईअं उछलाईंदो हो जीअं क़िस्मत खे राज़ी करण जी कोशिश कंदो हुजे। उहे साॻिया ॾींहं हुया जॾहिं अमड़ गौसल जे ताज़े ॼावल ॿार जी ॻाल्हि ॿुधाई हुई। सियारे जी राति जो असां सभु हुन कमरे में सुम्हंदा हुआसीं, जेको कमरनि जे सॼे हथ ते हुयो। हिकु कमरे में चांवरनि ऐं कणिक जूं ॿोरियूं रखियल हूंदियूं हुयूं, ऐं ॿिए कमरे में हिकु खट पियल हूंदी हुई, जेका महिमाननि लाइ हूंदी हुई। ऊंदा थियण सां हर को सुम्ही पवंदो हो ऐं सुबुह जो कुकड़नि जी बांग ते सुजाॻ थींदो हो। अमड़ सुम्हण खां अॻु कहाणी ॿुधाईंदी हुई। उन राति हिन गौसल जे पुट जी कहाणी ॿुधाई। ॾाॾे 2 शादियूं कयूं हुयूं। बाबो उन जे पहिरीं ज़ाल मां हो। जॾहिं बाबो ॼायो त ॼम दौरान ई ॾाॾे जो मौत वाक़िअ थियो। ॾाॾी ॿी शादी कई, जेका बेवाह हुई। उन औरत खे पहिरें मुड़ुस मां गौसल नाले पुटु हो। मूंखे यादि आहे, गौसल सन्हड़े जिस्म ऐं डिघे कद वारो ख़ूबसूरत जवान हो, जंहिंखे सोनियूं वालियूं पातल हूंदियूं हुयूं ऐं उन जूं भूरियूं मुछूं वात जे पासनि खां हेठि लड़कंदियूं हुयूं। गौसल शादी कई, खेसि ॿार ॼाओ ऐं ज़ाल ॼम में गुज़ारे वई। हू नंढे ॿार जी हिफ़ाज़त न करे सघियो। गुरबत ऐं बेरोज़गार हुयो। पंहिंजे कची
जाइ में सुम्हियो पियो हुयो त राति जो कुता उन जे घर में घिड़ी आया ऐं ॿार खे चक विझी गीले खणी विया। सुबुह सां गोसल जी अखि खुली त ॿार न ॾिसी घर खां ॿाहिरि निकितो ऐं थोरो अॻिते हलियो त झाड़ियुनि वटि ॿार जे रत में ॿुॾल चढी पियल हुई। हिकु बि हॾो न हो जंहिंखे दफ़नाए सघिजे। जीअं सियाहनि खे पथर जा मुजस्मा वणंदा आहिनि, ईअं कुतनि खे हॾा वणंदा आहिनि। पथर जा मुजस्मा पथर में अंदरि पियल हूंदा आहिनि, हॾा मास में अंदरि पियल हूंदा आहिनि। संग तराश पथर परे करे मुजस्मो ज़ाहिर कंदो आहे ऐं कुता मास परे करे हॾा ज़ाहिर कंदा आहिनि। तारीख़ में मुजस्मा साज़नि पथर खाधा आहिनि ऐं कुता मास खाईंदा आहिनि। संग तराश मुजस्मो न खाईंदा आहिनि, पर कुता मास परे ई उन करे कंदा आहिनि त जीअं हॾा खाई सघनि। गोसल जो ॿारु गुम थी वियो, चढी उन जो सबूत हुई त कोई हो जेको उहो पाईंदो हो। कुता इंसान खे ख़ुदा सम्झंदा आहिनि, उन करे त इंसान ई आहे जेको उन्हनि खे ॾियण वारी ज़ात आहे। पोइ खाइण लाइ रखियल मानी हुजे, गोश्त, हॾा या उन जे लावारिस औलाद, हर जानदार खे पेट अज़ीज़ आहे। कुतनि खे कहिड़ी ख़बर त इंसान जो औलाद छा हूंदो आहे। सम्झंदा आहिनि त हर शइ जेका इंसान भरिसां पियल आहे खाइण लाइक़ु आहे। मूं कुतनि खे माण्हुनि अॻियां सजदो कंदे ॾिठो आहे ऐं माण्हुनि जी हुश ते माण्हू खे ॾाढ़ींदे ॾिठो आहे। कॾहिं मूंखे महसूसु थींदो आहे कुतो इंसान जो हमज़ाद आहे, उन सां गॾु घुमी फिरी खाई पी सुम्हे थो। कुतो सुठे नस्ल जो हुजे त इंसान दुनिया में चङा कम करे थो। कुतो ख़राबु नस्ल जो हुजे त इंसान दुनिया में ॾोह ज़ुल्म करे थो। माण्हू गॾह ते सवारी करे थो, कुते ते सवारी न कंदो आहे। कुतो माण्हू ते सवारी कंदो आहे ऐं माण्हू जेको खाईंदो आहे उहो कुते जे पेट में वेंदो आहे। उहो ई सबबु आहे जो इंसान बुखायल आहे ऐं हर मानी खाईंदो आहे। कॾहिं इंसान कोशिशि कंदो आहे त कुते खे कुल्हनि तां लाहे फिटी करे, पर ईअं करण सां इंसान न ख़ुशी महसूसु कंदो, न ग़म ऐं न बुख। हू नामुकमल थी वेंदो। कुतो इंसान सां हिरियल न आहे, पर इंसान कुते सां हिरियल आहे। ज़रूरी न आहे त कुतो नज़र अचे, पर कुते खे इंसान परे खां नज़र ईंदो आहे। ते छहों हवास इंसान खे ओधर ते ॾिनो आहे। मूं अमड़ खे एॾो उदास ऐं ग़मगीन कॾहिं न ॾिठो। उन करे त जॾहिं जवान थियासीं त सभु उन खे छॾे वियासीं, पढ़ियासीं, वॾा थियासीं, शादियूं थियूं, नौकरियूं मिलियूं ऐं हलिया वियासीं। ॾाढो केतिरा साल अॻे गुज़ारे वियो, बाबो वेझड़ाई में गुज़ारे वियो। इंसान जो जॾहिं दुनिया मां गुज़ारो न थींदो आहे त पोइ गुज़ारे वेंदो आहे। गुज़ारो करण लाइ वक़्त सां गॾु गुज़रिणो पवे थो। वक़्तु जहिड़ो कमीनो मूं न ॾिठो, पाण सां गॾु गुज़ारे दुनिया मां गुज़ारे छॾे थो।